वारी महफ़िल सजाई वई आहे। इहा बरखा एंटरप्राइज़िस ऐं कशिश टीवी जे ताउन सां थी रही आहे। ऐं हीउ जेको एल्बम रिलीज़ थी रहियो आहे उन जो उनवान आहे मुंहिंजा दर्द एल्बम नंबर 4। ऐं नाज़रीन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां हिन एल्बम जी ऑडियो वीडियो सीडियो सिंध जे हर शॉप ते दस्तियाब आहिनि। पोइ हींअर ई ख़रीद कंदा ऐं पंहिंजे प्यारनि खे गिफ्ट कंदा। हाणे इन सां गॾु पंहिंजी होस्ट निशा बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। जी कलंदर लाल तुझी बगिया दमाल साईं मर्द मेरो कने। ओ जी कलंदर लाल तुझी बगिया दमाल साईं मर्द मेरो कने। हे मर्द मेरो कने ओ साली साल वचनी मर्द मेरो कने। पढ़त मुर्शिद जी लानू वाला नमो अर्सु गुराया अर्सु गुराया। ए मेदी त मुर्शिद जी अर्सु गुराया अर्सु गुराया। जी कलंदर लाल तुझी बगिया दमाल साईं मर्द मेरो कने। जी कलंदर लाल तुझी बगिया दमाल साईं मर्द मेरो कने। मर्द मेरो